Welcome to Sim Software Studio. This is Sahil Chandiya. So असांजो जेको नेक्स्ट वीडियो आहे असांजो जेको पहिरियों नेक्स्ट टॉपिक आहे उहो असांजो कंप्यूटर। त कंप्यूटर आहे छा? कंप्यूटर छा जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, कहिड़ी शयूं असांखे यूज़ थींदियूं आहिनि ऐं किथे किथे इस्तेमालु करे सघूं था ऐं किथे किथे हुनजी कहिड़ा जेके वर्क एबिलिटीज़ आहिनि उहे असां ॾिसंदासीं। त सभ खां पहिरियां असांजो आहे कंप्यूटर। अगरि असां कंप्यूटर ॾिसूं था त असांजे जेकॾहिं कंप्यूटर मीनिंग लफ़्ज़ी मीनिंग ॾिसंदासीं त असांजी लफ़्ज़ी मीनिंग आहे जेको वर्ड वरितल आहे कंप्यूट। कंप्यूटर लैटिन लैंग्वेज मां वरितल आहे। कंप्यूटर जंहिंजी मेन आहे जंहिंजी मीनिंग आहे कैलकुलेशन, यानी कि कैलकुलेशन जे लाइ असां यूज़ थींदो आहे छा कंप्यूटर। यानी कि जेको अॼुकल्ह असां इस्तेमालु था कयूं मुख़्तलिफ़ कमनि जे लाइ, जेको असां शुरू खां ॾिसंदासीं त असां शुरू में ॾिसंदासीं जीअं अबाकस असांजो कहिड़ो कमु कंदो हुयो कैलकुलेशन जे लाइ, यानी कि जीअं मोतियुनि जे ज़रिए असां हुनजी कैलकुलेशन कंदासीं। लेट्स सी त असांजो हिन में छा छा थींदियूं। पहिरियों असांजो कंप्यूटर जो असां एग्रीवेशन ॾिसंदासीं त असांजे मुख़्तलिफ़ पहलू असांखे ॿुधाईंदा, यानी कि मुख़्तलिफ़ वे सां असां ॾिसंदासीं। पहिरियों असांजो सी खे ॾिसंदासीं, यानी कि कॉमन ओ, यानी कि ऑपरेटिंग, एम मीन्स मशीन, पी मीन्स portable, U means used for, T means technical, E means education, and R means research. It means that असांजो ही जेको कंप्यूटर जो फुल फॉर्म तो अचे, यानी कि एब्रिविएशंस तो अचे असांजो कॉमन ऑपरेटिंग मशीन, पोर्टेबल, यूज्ड फॉर टेक्निकल एजुकेशन रिसर्च। इट मीन्स जो जो बेस रखे हुआ वो असांजो एजुकेशन ते ही रखे हुआ, यानी कि असां एजुकेशन जी मदद सां या एजुकेशन खे असां कंप्यूटर जी इंफॉर्मेशन में या टेक्नोलॉजी में आणे सघूं था। कंप्यूटर हिकु असांजी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जंहिंजी मदद सां असां डेटा प्रोसेस कंदा आहियूं। अगरि असां डेफिनेशन ॾिसंदासीं त हिन तरीक़े सां थींदी। Computer is an electronic machine which accepts data, process and shows result. That is called computer. यानी कि असांजो कंप्यूटर जेको आहे उहो असांजो डेटा प्रोसेस कंदो, प्रोसेस करण खां पोइ असांखे इंफॉर्मेशन ॾींदो, उहो असांजो कंप्यूटर थींदो। कंप्यूटर सां मुख़्तलिफ़ वे सां यूज़ थींदो आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां यूज़ थींदो आहे। जीअं असां शुरू में जीअं अबाकस सां यूज़ थींदो हुयो, या चार्ल्स बेबेज जी एनालिटिकल मशीन हुई, या उनजी जनरेशन्स मुख़्तलिफ़ हुयूं। जीअं असांजी 5 जनरेशन्स इस्तेमालु थींदियूं आहिनि, जनरेशन्स में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठहियूं ऐं उन्हनि खां पोइ कहिड़ियूं। अगरि असां ॾिसूं फर्स्ट जनरेशन में, त फर्स्ट जनरेशन में असांजो जेको फर्स्ट जनरेशन में असांजो कंप्यूटर हुयो उहो असांजे जंहिंमें डिवाइसिस यूज़ थींदा हुआ विकियम ट्यूब जनरेशन्स हुई। सेकेंड जनरेशन में असांजो ट्रांजिस्टर्स स्टार्ट इन्वेंशन थी, ऐं थर्ड जनरेशन में असांजा IC यानी कि इंटीग्रेटेड सर्किट जनरेशन थी। उन खां पोइ थर्ड जनरेशन में ईंदासीं त असांजा माइक्रो प्रोसेसर थिया, थर्ड जनरेशन में असांजा IC थिया, ऐं फोर्थ जनरेशन में माइक्रो प्रोसेसर्स थिया। उन खां पोइ फिफ्थ जनरेशन में असांजी AI थी, यानी कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस, यानी कि हीअ असांजी 5 जनरेशन्स में डिवाइडेड कई हुई। जनरेशन्स में इन जे करे डिवाइड कयो वियो आहे सिस्टम्स खे, यानी कि असां हिकु कैटेगरी खे सम्झी सघूं त कहिड़ी शइ कहिड़े टाइम में इन्वेंशन थी असांजो कंप्यूटर हिसाब सां। उन खां पोइ कंप्यूटर जा असांजा केतिरा पार्ट्स आहिनि। कंप्यूटर जा पार्ट्स असांजा 4 आहिनि, जिन जी मदद सां असांजो कंप्लीट कंप्यूटर थींदो। जीअं असांजो पार्ट्स ऑफ कंप्यूटर, उहे पार्ट्स कहिड़ा आहिनि? 1 आहे असांजो डेटा, सेकंड आहे असांजो सॉफ्टवेयर, थर्ड आहे असांजो हार्डवेयर, ऐं फोर्थ आहे असांजो यूज़र। इहे असांजा 4 पार्ट्स आहिनि कंप्यूटर जा, जंहिंजी मदद सां असांजो कंप्यूटर कंप्लीट थींदो आहे, यानी कि कंप्यूटर असांजो कंप्लीटली यूज़ेबल थींदो आहे 4 पार्ट्सनि सां। डेटा असांजो कया बि असांजी अहिड़ी डेटा हुजे जेका असांजे सिस्टम पियो हुजे, जीअं असांजो रॉ फैक्ट्स मटीरियल पियो हुजे, को बि रॉ फैक्ट्स पियो हुजे, कहिड़ो बि मटीरियल पियो हुजे, उन सॼे खे असां डेटा चवंदा आहियूं। जीअं असां सॉन्ग्स पिया आहिनि, वीडियोज़ पिया आहिनि, ऑडियो पियो आहे, टेक्स्ट फाइल्स पिया आहिनि, इमेजिस पियूं आहिनि, कुझु बि पियो हुजे उहो असांजो सॼो डेटा थींदो।
सॉफ्टवेयर समझो अगर सॉफ्टवेयर ॾिसूं त असांजा सॉफ्टवेयर मुख़्तलिफ़ पहलू सां थींदा आहिनि यानी कि सॉफ्टवेयर असांजे जेके प्रोग्राम्स हूंदा आहिनि सेट ऑफ प्रोग्राम्स सॉफ्टवेयर मीन्स कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स असांजो सॉफ्टवेयर हूंदो आहे जेको असां यूज़ कंदा आहियूं जीअं असांजा मुख़्तलिफ़ ॾिसंदासीं सॉफ्टवेयर्स में बि असांजा ॿ टाइप्स अची वेंदा आहिनि हिकु असांजो एप्लीकेशन सॉफ्टवेयर ॿियो असांजो सिस्टम सॉफ्टवेयर ॿ टाइप्स आहिनि असांजे सॉफ्टवेयर्स में उहो असां बाद में ॾिसंदासीं कि उनजा टाइप्स कहिड़ा कहिड़ा थींदा आहिनि उन्हनि खे डिवाइड कंदासीं नेक्स्ट वीडियो में हार्डवेयर यानी कि कंपोनेंट्स असांजे सिस्टम में या कहिड़े बि सिस्टम में हूंदा उन में हार्डवेयर कंपोनेंट्स हूंदा आहिनि कंपोनेंट्स कहिड़ा थी सघनि था कंपोनेंट्स उहे थींदा आहिनि जीअं असांजो कीबोर्ड थियो माउस थियो इहे सभु असांजा हार्डवेयर्स आहिनि या हार्ड डिस्क थियो मदरबोर्ड थियो इहे सभु इन में हार्डवेयर्स आहिनि यूज़र उनखे चइबो आहे जेको इस्तेमालु करे उनखे ऑपरेट करे सिस्टम खे उहो असांजो यूज़र इट मीन्स कि असां उनखे चई सघूं था यूज़र जेको उनखे इस्तेमालु करे जेके ह्यूमन हूंदो उहो इस्तेमालु करे इहे असांजा पार्ट्स कंप्यूटर जा उन खां पोइ असां ॾिसंदासीं त कंप्यूटर जा जेकी डेटा प्रोसेसिंग करे थो कहिड़ो तरीक़ो कंप्यूटर जी जेका एक्चुअली जेका लैंग्वेज आहे उहा लैंग्वेज बाइनरी लैंग्वेज आहे अगरि असां ॾिसूं त मुख़्तलिफ़ असांजा पार्ट्स आहिनि कंहिंमें जीअं पार्ट्स न बल्कि असां ईअं चई सघूं था उन जूं लैंग्वेजिस डिफरेंट वे सां प्रोसेस करे असांखे आउटपुट ॾींदो आहे उन खां पहिरियां असांजो कहिड़ी लैंग्वेज आहे जीअं असांजी बाइनरी लैंग्वेज आहे बाइनरी लैंग्वेज एक्चुअली असांजी जेका डेटा यूज़ थींदी आहे उहा असांजी बाइनरी सिर्फ़ु डिपेंड करे थी ॿिनि डिजिट्स ते असां मुख़्तलिफ़ लैंग्वेज ॾिसंदा जीअं असां इंग्लिश आहे 26 सिंधी ॾिसंदासीं त 52 इहे असांजा लेटर्स जेके आहिनि कंप्यूटर जा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿ आहिनि 0 ऐं 1 कंप्यूटर जेका प्रोसेस करे थो उहा सॼी प्रोसेस असांजी हिन ॿिनि डिजिट सां करे थो उहे असांजा डिजिट्स ई ॿ आहिनि यानी कि 0 ऐं 1 ही ॿ डिजिट्स आहिनि जंहिंजी मदद सां असांजी डेटा प्रोसेसिंग थींदी आहे यानी कि ही प्रोसेसिंग थींदी हिन ॿिन्हिनि सां यानी कि असांजा कोड्स जेके यूज़ थींदा आहिनि 0 ऐं 1 यूज़ थींदा आहिनि डेटा प्रोसेसिंग करण जे लाइ हीअ असांजा अॻिते असां जेको सिखंदासीं उहो असांजा हिन लैंग्वेजिस में कहिड़ी शइ यूज़ थींदियूं ऐं कहिड़ा थींदा उहो असां अॻिते जीअं असां को बि ए प्रेस कंदा आहियूं त ए असांखे एक्चुअली प्रोसेस करे असांजो 65 यूज़ थींदा हीअ असां इंग्लिश में हीअ असांजा आस्की कोड्स आहिनि आस्की कोड्स ऐं जॾहिं उन खां पोइ प्रोसेस थी असांजी जेकी लैंग्वेज थींदी आहे उहा असांजी बाइनरी में कन्वर्ट थींदी आहे हीअ असांजी लैंग्वेज हीअं असां ॾिसंदासीं त सॼी लैंग्वेज असांजी कन्वर्जन थींदी आहे विद दी हेल्प ऑफ बाइनरी नंबर्स ऐं आस्की कोड्स असां जेकॾहिं इंग्लिश इस्तेमालु कंदासीं त आस्की कोड जेकॾहिं असां सिंधी यूज़ कंदासीं त यूनिकोड्स उहे असांजो सिस्टम बैकएंड में असांजा ट्रांसलेटर्स यूज़ थिया आहिनि जीअं कंपाइलर आहे इंटरप्रीटर आहे ऐं असांजो असेंबलर आहे हीअ असांजी मुख़्तलिफ़ वे सां ट्रांसलेशन्स थींदी कंप्यूटर जी लैंग्वेज बाइनरी लैंग्वेज आहे मशीनी लैंग्वेज उनखे ट्रांसलेशन करण जे लाइ असेंबली लैंग्वेज यूज़ थींदी आहे हीअ सॼो कंप्यूटर जी इंफॉर्मेशन ई बेसिक अॻिते असां ॾिसंदासीं बाइनरी नंबर्स ऐं जेके नंबर्स यूज़ थींदा आहिनि सिस्टम उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि उहो असां बाद में ॾिसंदासीं अगरि असां तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक कजो थैंक यू